सर ये भला जेको बारदानी जेका विरासत आहे उनमें वॾो जेको आहे छा चवंदा आहिनि DFC जेको आहे उन बदमाशी बि आहे ऐं साथी दुरनि खे बि कोन मिलियो आहे, न आबादगारनि खे मिलियो आहे, न ज़मीनदारनि खे मिलियो आहे ऐं सरेआम 200 रुपया वरी विकिरो बि थिए, उन वारे सां तव्हां छा चवंदव? इहो बिल्कुलु हिकिड़ो वॾो मिसहैप आहे ऐं इन सां असांजी दिलि खे बि तकलीफ़ पहुती आहे, रूह खे बि तकलीफ़ पहुती आहे। असांजो वर्कर वोटर ऐं ख़ासि तौर ते नंढो जेको ज़िमीदार आहे असांजे ज़िले जो, उहो नहायत दुख में तकलीफ़ में आहे इन हवाले सां। त ज़िले सांगड़ पूरे सिंध में सभिनी खां वॾो टारगेट 16 लख बोरी जो हो बि उन जो, ऐं जंहिंमें को 2-4 लख बोरियूं जेके आहिनि से ग़रीब खे या किसान खे मिलियूं आहिनि, ज़िमीदारनि खे। बाक़ी तक़रीबन मां बि अॼु ई आयो आहियां कल्ह कराची मां, थोरो ॿाहिरि वियुसि त इहा अची जेको ख़बर पई आहे त उन में वॾो हिननि करप्शन कई आहे। मां त हींअर CM साहिब वटि इनशाला सूमर अंगारे ते मां पंहिंजी रिक्वेस्ट बि लिखाई आहे त उनखे वञी ॿुधायां त बाबा हीउ कहिड़ो हशर आहे, छो ईअं थिए थो। जॾहिं गवर्नमेंट असांजी आहे त इन्हनि अहिड़े ऑफिसरनि खे, इन्हनि माण्हुनि खे असां ॾंडो कयूं, इन्हनि खां पुछाणो थिए। मिनिस्टर साहिब खे बि मकल खां जीअं मूंखे हीअ ख़बर पई आहे सॼी सूरत हाल जी, त मां मिनिस्टर साहिब खे 2-3 दफ़ा फ़ोनूं करे चुको आहियां। इतफ़ाक़ आहे त उहो बि फ़ोन अटेंड न पियो करे, न त हमेशह पैकरिंग कंदो, शायदि इन ई हवाले सां कोन कंदो त बारदाने कंप्लेन हूंदी। बहरहाल असां इन में बिल्कुलु सिंध गवर्नमेंट जे डिपार्टमेंट, फूड डिपार्टमेंट जी हिकिड़ी नाअहली, इन खे चवंदासूं करप्शन जो हिकिड़ो ज़रियो चवंदासूं, इन ते सिंध गवर्नमेंट खे एक्शन खणणु खपे। सर ही जनरली जेको पीपल्स पार्टी जे वर्कर में तासुर इहो बि आहे त जेका ज़िले जी क़यादत आहे उन तरफ़ां को ख़ासि नोटिस कोन वरितो वियो आहे, न कोई उन सूरत हाल ते को एक्शन खयो वियो आहे, न एहतजाज कयो वियो आहे, न का शइ कई वई आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदव? इनशाला तव्हां सूमर खां इन जे बारे में एहतजाज ॿुधंदो।